अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो सोच वीचार। 3 जून 2023 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जसकम पारां बेरिया टाउन ख़िलाफ़ 6 जून ते सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। टंडे मोहम्मद ख़ान में जसकम आरिसर पारां जसकम जे अॻुवाणनि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंधी अदबी संगत मर्कज़ पारां सिंधी अदबी बोर्ड जे हटायल मोहन जे ढगे वारे तारीख़ी लोगो जी बहाली लाइ सुभाणे एहतिजाज जो ऐलान। कराची में टारगेट किलिंग जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर तेज़। पडीदन में नौजवान जी तज़रील वैशाणी तशदुद जो निशानो बणायो वियो। सिंध में वहशी जवाबदारनि औरतुनि लाइ धरती दोज़ख बणाए छॾी। क़त्ल जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जसकम पारां 6 जून ते बेरिया टाउन ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे। राणीपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी चयो त बेरिया टाउन साम्हूं बेरिया टाउन ख़िलाफ़ कयल एहतिजाज खे 2 साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं कूड़ा केस जेके असां मथां मढ़िया विया हुआ उहे ख़तमु न पिया कया वञनि। सिंध सरकार मलिक रियाज़ सां मिली करे असांजे कारकुननि खे गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कराया जेके अञा ताईं हली रहिया आहिनि। असां अदालतनि खे मान ॾींदे केसनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। 6 जून ते बेरिया टाउन ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सिंध जे मासूम ॿारड़नि हिंगोरजा जे जाफ़र भुट्टो ऐं सखर जी प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो आहे, पर उनखे बाज़ियाब कराइण में सरकार मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। सिंध हिन वक़्तु नाज़ुक दौर मां गुज़री रही आहे। मासूम ॿारड़नि खे अगवा कयो पियो वञे। सिंधी माण्हुनि खे बेदर्दी सां क़त्ल करे सिंधी माण्हुनि खे हिसाइण जी कोशिश कई पई वञे। सिंध जा माण्हू जदोजहद में असांजो साथ ॾियनि त जीअं असां मलिक रियाज़ ऐं उनजे साथारियुनि ख़िलाफ़ मुंहुं तोड़ जवाब ॾेई सघूं। हुन वधीक चयो त मासूम जाफ़र भुट्टो ऐं प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण में सरकारी इदारा छो ख़ामोश आहिनि। असां हिंदू पंचायत खे अपील था करियूं त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ आवाज़ उथारिनि, जीअं सिंध क़ौमी मुहाज़ साणनि गॾु आवाज़ बणिजी जदोजहद कंदी। मासूम जाफ़र भुट्टो 75 ॾींहं गुज़रण बावजूदि बाज़ियाब थी नाहे सघियो। असां चाहियूं था त मासूमनि खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए संदन वालदेन मां बेचैनी ख़तमु कई वञे। टंडे मोहम्मद ख़ान में जसकम आरिसर जे चेयरमैन असलम खैरपुरी जी अॻुवाणी में मीर ग़ुलाम अली पार्क खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते जसकम आरिसर जे चेयरमैन असलम खैरपुरी, इस्माइल नोतकाणी, फतह चन्ना, शाह फहद भट्टी, जावेद हालेपोटो, ज़ाहिद जसकाणी ॿियनि ख़िताब कंदे चयो त 4 ॾींहं गुज़रण जे बावजूदि जसकम आरिसर जे अॻुवाण अब्दुल ख़ालिक ख़ासकेली ऐं संस साथी रोशन ठाकुर खे पुलिस गिरफ़्तार करण बावजूदि ज़ाहिर नाहे कयो, जंहिंजे करे केतिरा ई ख़दशा जनम वठी रहिया आहिनि। मुसलसल एहतिजाज हली रहिया आहिनि, उन बावजूदि बि टंडो मोहम्मद ख़ान पुलिस क़ौमी अॻुवाण खे ज़ाहिर न पई करे, जेका नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त क़ौमप्रस्त अॻुवाणनि खे ज़ाहिर कयो वञे। सिंधी अदबी संगत मर्कज़ पारां सिंधी अदबी बोर्ड पारां हटायल मोहन जे ढगे वारे तारीख़ी लोगे जी बहाली लाइ सिंधी अदबी संगत ज़िले नवाबशाह जी मेज़बानी में सुभाणे सुबुह जो 11 वॻे शिराज चौक खां नवाबशाह प्रेस क्लब ताईं मर्कज़ी सेक्रेटरी जनरल ताज जोए, जॉइंट सेक्रेटरी आज़ाद अनवर कांधड़े, औरत जॉइंट सेक्रेटरी फ़ाइज़ा अयूब, ख़ताई थेबे, हुसैन सारंग ऐं रमज़ान मेमण जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वेंदी, जंहिं लाइ सभिनी सञाहवंदनि खे दावत ॾिनी वई आहे। जॾहिं त अदीबन सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि नवाबशाह, नौशहर फिरोज़, मटियारी, सागड़ ज़िलनि जी संगत शाखनि जे मेंबरनि खे हिन रैली में भरपूर शिरकत जी हिदायत कई वई आहे। कराची में टारगेट किलिंग जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर तेज़ थी वियो आहे। कारोबारी कमेटी खे हिकु भेरो ॿीहर निशानो बणायो पियो वञे।
इन सिलसिले में पुनहल सारियो पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त अॻु डॉक्टर इंजीनियर ऐं सेक्रेटरी सतह जे माण्हुनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारियो थिए वियो, हाणे वरी कारोबारी माण्हुनि खे निशानो बणायो पियो वञे। हिन वक़्तु ज़रूरत आहे त सिंध जे असल वारसनि, सन ऑफ सवाइल, कारोबारी कम्यूनिटी, मुलाज़िम पेशा माण्हुनि, सियासी समाजी वर्करनि ऐं टेक्निकल स्टाफ ते थींदड़ बेरहमाननि वारनि ख़िलाफ़ गॾियल आवाज़ बुलंद करियूं। अॼु वरी पोहमल शिवकाणी संस पुट खे इब्राहिम हैदरी जी भरी बाज़ार में गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। न का पुलिस पहुती, न दहशत ऐं वहशत जी अलामत बणियल उन्हनि कातिलनि जी कंहिं रस्ता रोक कई। अहिड़ी रहज़नी ते ॿधल वाक़े जी असीं भरपूर मज़मत करियूं था। IG सिंध पुलिस ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो था करियूं त पोहमल ऐं संस पुट खे ज़ख़्मी कंदड़ बदमाशनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे, सिंध जी बिज़नेस कम्यूनिटी जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं खेनि इज़त सां कारोबार करणु ॾिनो वञे। हुननि खे सिंध अंदरि मुकमल तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सॼी सिंध में अमन जे क़याम खे यकीनी बणायो वञे। कराची में अफ़गाननि, बिहारियुनि, बंगालियुनि ऐं रहज़न रोहिंग्याउनि खे निकाली ॾिनी वञे। सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जी दस्तूरी अदबी वेहक, सिंधी ॿोली, इल्म ऐं अदब जे नाम्यारे नाव खेमचंद शर्मा जी यादि में तमीज़ुद्दीन कुरैशी जी सदारत में थी गुज़री। जॾहिं त गरजाणी जी कार्रवाई शाख जे सेक्रेटरी रफ़ीकास लगारी हलाई। गरजाणी में आशिक़ अली गाहो गज़ल, गुल ख़ासकेली नसरी नज़म, लतीफ़ फयाज़ इब्न हयात पहवर नज़म, ग़ुलाम नबी शाइर ख़ासकेली गज़ल, जान मोहम्मद लगारी गीत, विमल खेमचंद शर्मा गज़ल, फ़याज़ अहमद लगारी गज़ल, महबूब लगारी गज़ल, अयाज़ अली सोलंगी मसमून, पोहूमल हासाणी नसरी टुकड़ो पढ़ियो। गरजाणी में पेश कयल तख़लीक़नि ते सिंधी अदबी संगत, सिंध जे मरकज़ी ख़ज़ानची आज़म भट्टी, सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जे अॻूणे ज़िले राबता सेक्रेटरी सैयद सारंग शाह, शाख टंडे मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी रफ़ीकास लगारी, एजाज़ अली जसकाणी, मुख्तियार निज़ामाणी, गुल मोहम्मद सुमरो, पीर माजिद जानस सरहदी, मोहम्मद अशरफ सठियो, मुतहर हुसैन बहराणी, नदीम ज़ंगेजो, करीम बख्श कलू, विलहार हयात पहवर ऐं ॿियनि बहितरीन इस्लाही ऐं तनक़ीदी रायनि में हिसो वरितो। वक़्ती सदर तमीज़ुद्दीन कुरैशी पंहिंजी सदारती राय ॾींदे चयो त सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान पारां सिंधी ॿोली जे नाम्यारे नाव खेमचंद शर्मा जी यादि में शानदार अदबी वेहक थिए, जंहिंजी सदारत जो शर्फ़ मुंहिंजे लाइ कंहिं एज़ाज़ खां घटि नाहे। गरजाणी में बहितरीन तख़लीक़ूं पेश कयूं वियूं। ख़ासि तौरु लतीफ़ फयाज़ पहवर जे नज़म तमामु घणो लुत्फ़ पियो ऐं काफ़ी सम्झाणी मिली। आख़िर में शाख जे सेक्रेटरी रफ़ीकास लगारी शाह लतीफ़ जे बैत जी अदायगी माना ऐं तशरीह सां पेश करे वेहक जो इख़्तिताम कयो। उनखां अॻु लतीफ़ फयाज़ पहवर पंहिंजे वालिद इब्न हयात पहवर जो किताब अतीअ तौरु सिंधी अदबी संगत लाइब्रेरी लाइ शाख जे दोस्तनि हवाले कयो। पटीदन में नौजवान जी तज़रील कई वई। बासर पीर पारां पंहिंजी अदालत लॻाए नौजवान ते तशदुद ऐं तज़रील कई वई। नौजवान खे बिजली जा करंट पिणु हया विया। वार्ड नंबर 6 जे रवासी नौजवान राशिद राजपूत खे बैटरी चोरी जे इल्ज़ाम में बासर पीर शफ़ीक शाह पंहिंजी अदालत लॻाए नौजवान खे पंहिंजी उताग ते रसण सां उबतो टंगे सख़्त तशदुद जो निशानो बणायो। नौजवान खे बिजली जा करंट ॾेई लोही पाइपनि सां तशदुद करण बाद वेहक वारी जाइ ते डंडा विझी मरणिंग करे दरवाज़े अॻियां उछलायो वियो। जॾहिं त नौजवान जे वारस ॿुधायो त बैटरी चोरी जो इल्ज़ाम लॻाए नौजवान ते बेरहमाणो तशदुद करण खां पोइ नौजवान जी तज़रील कई वई। असां मिसकीननि सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। सिंध में वहशीअ जवाबदारनि मासूम नियाणियुनि लाइ धरती खे दोज़ख बणाए छॾियो आहे। ज़ियादतियुनि ऐं क़त्ल जा वाक़िआ रोज़ जा मामूल बणियल आहिनि। मक़सूद रिंद भरिसां ॻोठ ख़ान रिंद मां गुम थियल 10 वरहनि जी ॿारड़ी ज़ोहरा धीअ अली गुल कोंभर जो गुलशन महर कॉलोनी जी हिकु वीरान जाइ मां लाश हथु आयो, जॾहिं त लाश सिविल अस्पताल शहदादपुर मुंतक़िल कयो वियो। मेडिको लीगल शोबे पारां निगरी सां ज़्यादती जी तस्दीक़ ऐं ज़हर ॾेई क़त्ल करण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त निगरी जे जिस्म ते तशदुद जा निशान मौजूदु आहिनि। साणुसि ज़्यादती बि थियल आहे। ख़दशो आहे त खेसि ज़हर ॾेई क़त्ल कयो वियो आहे। संस उज़वा सुॼियल आहिनि।
बारड़ी ज़ोहरा जे वालिद अलीगुल कुंभर जो चवणु हो त धीउ गुज़िरियल ॾींहं खां गुम हुई, जंहिं बाद ॾाढी ॻोल्हा कई पर ॾिस पतो न पियो। सुबुह सवेर संस लाश मिलियो आहे। असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे। जॾहिं त DSP शहदादपुर जो चवणु हो त शर्मनाक वाक़े जी हर रुख़ खां जांच कबी, कंहिं सां बि का रिआयत न कंदासीं। तलहार वेझो बेवह औरत खे इज्तमाही लॼा लुट जो निशानो बणायो वियो। ॻोठ पनिया कोल्ही में बेवह औरत सां ज़्यादती कई वई। जॾहिं त बेवह औरत जी मेडिकल चकास न कराई वई, इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार बि गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। शिकारपुर में कारह इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। भिटाई शाह कॉलोनी में जवाबदार रसूल बख्श कलहड़ो पंहिंजी घरवारी नसीबा ख़ातून खे कारह जो इल्ज़ाम मढ़े कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल कयो। जॾहिं त पुलिस जवाबदार खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। सामारे भरिसां हनीफ़ाबाद वट ॻोठ ग़ुलाम हुसैन बंबरो जी रहवासण 50 सालनि जी बेवह औरत चेहरी कोल्ही जो घर जे थले जे अङण ते पट ते पियल बाह में सड़ियल लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त औरत जो लाश संस घर जे अङण ते पट ते सड़ियल हालत में पियल हो। औरत जे लाश वटि पेट्रोल वारियूं 2 ख़ाली बोतलूं ऐं 1 माचिस पिणु पियल हुई। उमरकोट में औरत जो पाणी जी टांकी मां लाश हथ आयो। पुलिस मुड़ुस ऐं सहुरे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। समेजा पाड़े में मुड़ुस खे ॿी शादी खां मना कंदड़ 23 साल जी औरत छुटा धीअ नवाब समेजो मुबियाना तौर क़त्ल थी वई। औरत जो लाश पाणी जी टांकी मां हथ आयो। जॾहिं त पुलिस औरत जे पीउ नवाब समेजो पंहिंजी धीअ जे मुड़ुस रमज़ान समेजो सहुरे हाकिम ऐं ॾेर हनीफ़ समेजो ते क़त्ल जो इल्ज़ाम हयो। पुलिस औरत जे मुड़ुस ऐं सहुरे खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त वाक़े जी जांच पिणु हलंदड़ आहे। जकमाबाद पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल सदाम लाशारी जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में काल बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। जॾहिं त पीपल्स पार्टी ज़िले जकमाबाद जे सदर मीर लियाक़त अली लाशारी कराची में वज़ीर हाउस पहुची PP सिंध जे सेक्रेटरी जनरल सेनेटर वक़ार मेहदी सां मुलाक़ात करे समूरे मामले जा तफ़सील ॾिना। जंहिं बाद वक़ार मेहदीअ लिखत में वॾे वज़ीर खे जुडिशल इंक्वायरी कराइण लाइ लेटर ॾिनो। जंहिं बाद वॾे वज़ीर सदाम लाशारी वारे मामले जी जुडिशल इंक्वायरी कराइण लाइ कानून वारे खाते खे हुकुम ॾींदे लेटर जारी करे छॾियो आहे। जॾहिं त सदाम लाशारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई, जंहिं में ॼाणायो वियो त नौजवान सदाम लाशारी खे मुबियाना मुक़ाबले में 4 गोलियूं लॻियूं, जंहिं में 2 गोलियूं सीने 2 गोलियूं जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में लॻियूं आहिनि, जेके पिस्टल जूं न पर राइफल जूं आहिनि। सदाम लाशारी खे गोलियूं लॻण सबबि जिस्म जे मुख़्तलिफ़ जायुनि में 8 सुराख़ थियल हुआ। पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिबि नौजवान सदाम लाशारी खे गोलियूं लॻण सबबि सीने जूं 2 पासराटियूं भॼी पियूं हुयूं। ॿिए तरफ़ सदाम लाशारी जे वारसनि IG सिंध जे तरफ़ां जोड़ियल जांच टीम ते अदम एतमाद ज़ाहिर करे छॾियो आहे। जॾहिं त नौजवान जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। जकमाबाद में शानमुंद लाशारी, ताहिर ख़ान लाशारी, दिलावर लाशारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त STP पारां पिणु अब्दुल सत्तार जागीराणी, निज़ाम मस्तू ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। लाड़काणे में पिणु नबी बख्श लाशारी, शाहमुंद लाशारी ऐं ॿिनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। रतोआ देरो में नादर जुणेजो, कमांडो गुलबहार, आज़ाद लाशारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। गाढ़ो में पिणु ग़ुलाम मुर्तज़ा लाशारी जी अॻुवाणी में, कंधकोट में राजा लाशारी, यासीन लाशारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कराची में पिणु सिविल सोसाइटी पारां एहतिजाज कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध में पाणी जी खोट वधी रही आहे। पाणी खोट सबबि सिंध में ॾुकार जहिड़ी सूरतहाल पैदा थी पई आहे। एरसास सिंध सां पाणी विर्छ में कॾहिं बि इंसाफ़ नाहे कयो। जारी कयल बयान में हुन वधीक चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾेई लखें एकड़ ज़मीन बंजर बणाए सिंध खे तबाह कयो पियो वञे। हुन मुतालबो कंदे चयो त फ़ौरी तौर ते पाणी जी खोट ख़तमु कई वञे। कंदकोट में मासूम ॿार अज़ीम मिणक समेत ॿियनि मग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ सवें शहरनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जॾहिं त एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी हाफ़िज़ नसरुल्लाह चना, ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी, वकील अब्दुल गनी बजाराणी, सूफ़ी डॉक्टर सुरेश कुमार, दर्पन कुमार,
ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त कंदकोट अगवा इंडस्ट्री बणियल आहे, हुकूमत के बि क़दम नाहिनि खयां। ठटे में पाणी, बिजली ऐं गैस जी बंदिश ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठटे में पाणी जी खोट ख़िलाफ़ शहर मुकमल तौर ते बंदि रहियो, जॾहिं त रिज़वान शाह, जलाल शाह, मूसा सब्ज़पोश, शहरोज़ चांग, डॉक्टर अब्दुल हुसैन शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज करे बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ख़तमु करण ऐं पाणी फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो। ॿ ॾींहं अॻु सन भरिसां राजड़ी जे कचेवारा इलाइक़े में सिंधु दरिया जे किनारे विझण दौरान 10 वरनि जी निगरी गुलशाना धीअ यारहंद मकरानी ॿुॾी त निगरी खे बचाइण लाइ संस 35 वरनि जी ॻोरारी माउ ज़हीरा पिणु टिपो ॾिनो, जॾहिं त अञा ताईं ॿिन्ही जा लाश मिली नाहिनि सघिया। वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त वारसनि जो चवणु हो त लाशनि जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजी जी वरसी खे कामयाबु करण लाइ अवामी तहरीक पारां थरमा अदीबनि, वकीलनि, सियासी समाजी अॻवाननि, उस्तादनि, शागिर्दनि, पोरियतनि ऐं मज़दूरनि खे शिरकत कराइण लाइ मुख़्तलिफ़ टीमूं जोड़े दावतूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि अॻवाननि देवतराय ऐं ॿिनि जी सदारत हेठि इजलास कोठायो। मुख़्तलिफ़ मेड़ाकनि खे अॻवाननि उभायो जुणेजो, वकील देवतराय, साईंदाद हिंगोर जो ऐं ॿिनि ख़िताब कयो। पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही हिकु केस में आज़ादी जे हुकुम मिलण खां पोइ ॿिए केस में गिरफ़्तार थी वियो, जॾहिं त पंजाब जे हिकु ॿिए वॾे वज़ीर उस्मान बोज़दार PTI छॾण सां गॾु सियासत बि छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट उस्तादनि जे भर्तियुनि जी पॉलिसी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते भर्तियुनि ते वधीक कार्रवाई रोके छॾी। अदालत रिमार्क्स ॾिना त अदालती हुकुम खां पोइ कंहिं बि उमेदवार खे ज्वाइनिंग आर्डर जारी न कयो वञे। सिंध हाई कोर्ट में सॼी सिंध में उस्तादनि जे भर्तियुनि जे पॉलिसियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। तालीम वारो सेक्रेटरी अकबर लेगारी अदालत में आयो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ ॾिनो त हार्ड एरिया जो जवाज़ बणाए 5 माण्हुनि खे 33 मार्कनि ते पास कयो वियो आहे। सॼी सिंध में हिकु ई कानून हुअणु घुरिजे। सॼी सिंध में PhD GST जे उमेदवार खे 33 मार्कनि ते पास करार ॾिनो वञे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त हीउ हार्ड एरिया ऐं सॉफ्ट एरिया छा थींदी आहे, कहिड़ा इलाइक़ा हार्ड एरिया करार ॾिना विया आहिनि। तालीम वारे सेक्रेटरी ॿुधायो त घोड़ाबारी, थाणो बुलाखान, खारो छाण समेत ॿिया इलाइक़ा हार्ड एरिया आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिनो त थाणो बुलाखान जामशोरे ज़िले में आहे, जिते 3 वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि। अव्हां थाणो बुलाखान खे कीअं हार्ड एरिया करार ॾिनो आहे? हीअ सभु अव्हां जा सियासी मुफ़ादनि लाइ घर आहिनि। चीफ जस्टिस हुकुम ॾिनो त हाणे कंहिं बि उमेदवार खे आर्डर जारी न कयो वञे। अदालत सिंध जे उस्तादनि जे भर्तियुनि जी वधीक कार्रवाई रोके छॾी। अदालत रिमार्क्स ॾिना त अदालती हुकुम खां पोइ कंहिं बि उमेदवार खे ज्वाइनिंग आर्डर न कयो वञे। अदालत ॿुधणी अगस्त जे 3 हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी। हुकूमत अवाम खे सस्ताई जो रिलीफ ॾियण बदिरां मुख़्तलिफ़ शयुनि जा अघ वधाइण में रुधल। मुल्क में गैस 45 खां 50% ताईं मुहांगी करण जी मंज़ूरी ॾिनी वई। ओगरा सुई नारदरनि लाइ गैस जे अघनि में सरासरी तौरु 50% वाध जी मंज़ूरी ॾिनी। गैस जे अघनि में वाध 1 जुलाई खां थींदी। वाध जो हतमी फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत कंदी। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर।